अस्सलाम वालेकुम। तव्हांजो पंहिंजो चैनल दूध का दूध पानी का पानी। अॼु असां वटि आहे नई कहानी हिकु अहिड़े शख़्स सां तव्हांखे मिलाईंदासीं जे पंहिंजी ॿनी विकिणी रक्षो वरितो आहे। पुछूं था त आख़िर कहिड़ो सबबु हो जे हुन पंहिंजी ॿनी खपाए वरी हींअर रक्षो वरितो आहे। अचो तव्हां मिलायूं था हुन सां। नाज़रीन, हीअ हुआ भलारी हस्ती। हाणे हिन खां पाण पुछा कंदासीं त आख़िर कहिड़ो कारण हो जे हिन पंहिंजी ॿनी खपाए वरी रक्षो वरितो आहे। साईं भला इहा ॻाल्हि सची आहे? बाबा तोखे छा चवां, ऐं बेवकूफ़ थोरी आहियां इहे बनी करियां। मूं रक्षो हिन लाइ वरितो आहे, हाणे ॾिस मूं कपिड़ा कहिड़ा पिया आहिनि, साफ़ सुथरा कपिड़ा पिया आहिनि, रक्षे ते चढ़े वेठो आहियां। जेकॾहिं तोखे ज़मीनदार खां मिलणो हाल तोखे ज़मीनदार खां मिलायां ऐं ज़मीनदार जा हाल ॾेखारियां। नाज़रीन, जीअं त हाणे असीं उते पहुची चुका आहियूं जिते ज़मीनदार आहे। हा, इहो ज़मीनदार आहे जे बनी मां सभु कुझु कढी कणिक कई। हाणे हले हाले वाल वठी हलिया। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं, हीउ जेको मामिलो असां सॼो ॿुधो आहे इहो वाक़ई सचो आहे? अलाए कहिड़ो? साईं, भाउ माना ज़मीन विकिणी रक्षो वरितो आहे, आख़िर हिन ॻाल्हि जो कारण कहिड़ो आहे? बाबा हिन भलो कयो, भलो कहीं ॿुधे न। मूं व्याजे ते भाण विधो, मूं व्याजे ते बिज विधो, पछाड़ीअ सॼे किड़म जा 12 मण कणिक थी। कणिक वञी विकी हुयमि 3000 मण, उन 4 किलो कट बिज बि वियो, भाण बि वियो। हाणे मुंहिंजा हे हालनि। अरे ॿुधी कोन था मरो, या हुकूमत पिया हलायो रे, मरण खपे आके।